जानते नहीं, कदर वाले जानते है इज्जो शान अहले बैत। इमाम पाक सजदे में सिर रखे शिम्र, हिकड़ी रिवायत में शिम्र जुल्यूशन आयो संदन सीने ते चढ़ी बैठो। तो फरमायो लाओ जा भाई इसी शिम्र। फरमायो सही है। मुझे नाने फरमायो तो तोखे कोड़ वारो कुत्तो मारींदो जिस्म ते कोड़ जो मर्ज़। और इमाम पाक जी सीने ते चढ़ी साईं फरमायो शिम्र थोरो परे थी, अॼु जुमे जो ॾींहुं मां नमाज़ पढ़ी वठां। असां साईं बुलबुल मदीना चवंदो आहे, असीं बि चवंदा आहियूं असांजो हिकिड़ो ज़ौक़ आहे, असांजो हिकिड़ो इश्क़ आहे, असांजो हिकिड़ो विजदान आहे। असीं चवंदा त असांजे हुसैन उन टेम ते बि नबी साईं जी उम्मत खे विसारियो न हूंदो, उन टेम ते बि पंहिंजे नाने जी उम्मत खे यादि कयो हूंदो ऐं चयो हूंदो या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्ताने दो जहान की उम्मत को बख्श दे। ये सब मुसीबतें हैं उम्मत के वास्ते और मैंने घर लुटाया उम्मत के वास्ते। आई हुआ उम्मत वरी हुसैन जे तरीके के छड़े पिट कुट के लगी पई आहे, सटके के लगी पई आहे। असीं झलीदा इन जे करूं शियो एतिरो पुरवाज पंहिंजी किताब में लिखियो अथनि त जेकॾहिं माण्हू सफ़र में आहे, सफ़र में ख्वाहिश थी पवेसि त नऊज़ बिल्लाह पंहिंजी माउ सां बि सुम्ही सघे थो, नऊज़ बिल्लाह पंहिंजी भेण सां बि शियो लिखे थो सुम्ही सघे थो। एतिरो किंतो मज़हब आहे। तो अवा अहिड़े गंदे मज़हब में ख़ुदा वञण खां पनाह ॾे या न ॾे, हथ मथे खणी ॿुधायो। जे मज़हब में अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि असीं उन मज़हब जा न आहियूं। असीं चवंदा आहियूं शिमरे पलीत मस्त था खंजर के वार में, आशिक हुसैन मस्त था दीदार यार में। इमाम जासिर ॿियनि 72 शहीद थिया आहिनि, 72 जासिरनि अहल बैतनि जासिर उन्हनि यज़ीदनि नेज़नि ते खयां। इमाम आली मकाम जे पाक सिर जी कैफियत हजरत बिदाई साहब रहमतुल्लाह अलैह बयान फरमाई। फरमाया तो दाढ़ी रत रत्यास दंत मोती मुतिया चोड़ी मार चंद्र जे पिर में पेशान्यास। अल्लाह नूर समावाते वल अर्दे जलवो ज़मीन्यास। ककरा कर बला जा मातर थे मेड़ास, फटल तार तफड़ा अली थे उगियास। वो मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे। इमाम जो सिर खड़ी कूफे दे निकता अगे शहरन के किला फिरल हुंदा। बाहरी दुनिया में अन्या भी किला आहिनि। मिस्र में असीं वियासीं उते भी किला हा वॾा, वॾो किलो मेन गेट रो रात जो टाइम थींदो यानी मसाला ही असांजो मुकीम ॻोठ आहे। हाणे मुकीम ॻोठ खे माना जे किलो फिरियल हुजे मेन गेट बंदि थी वञे त अंदरियां अंदर ॿाहिरियां ॿाहिरि। रात जो टाइम इमाम पाक जे सिर खे खयो पिया अचनि। कूफे जो शहर बंदि थी वियो। इमाम आली मक़ाम जो सिर खोलिय नाले हिकिड़े शख्स वटां उन खोलीअ खे चयो शिमर ओ खोली ही सिर खणी वञ मता के हुसैन जा हुज़ार रात जो अची हमलो न कनि। सिर असां खां खसे न वञनि। यज़ीद खे कहिड़ो जवाब ॾींदासीं। खोली सिर खणी पंहिंजे माईअ वटां आयो आहे। चए थो माई अॼु मां तो वटि क़ीमती सामान खणी आयो आहियां। माई थी चए कहिड़ो क़ीमती सामान? हज़रत हुसैन जो सिर ॾेखारी ही सामान। माई रोए थी चए थी शर्म नथो अचई। मां जो को सोन आंदो हूंदी, चांदी आंदी हूंदी, पैसा आंदा हूंदई, जमीन जाता के खजाना आंदा हूंदई। ही तू छा खणी आयो आहे? ही त
मदीने जे मीर जे पाक कुल जे स्वार हजरत हुसैन जो सिरा माई जे जो ठीका वाला रात जो टाइम इमाम अली मकाम जे पाक सिर के एकड़े तनूर में अंदर रखे और खोली मथा ढक दई निंद में सतो पियो आखिर रात जो माई जो थे निहारे त सुभान अल्लाह माशाअल्लाह तनूर का वठी आसमान ताई नूर जो लाडू लगियो पयो उन नूर जे लाडन में तखी पिया उड़ामन वहाबी जेके मनीन इब्ने कसीर दिमश्की ओ पजे तारीख जे किताब में तो लिखे जरा माई जे जो आई थी आम माओ जो सरनाए ई मदीने जे मीर जे प्यारी शहजादी खातून जन्नत जो सररा जे भी खोली मां तो वटा वञा थी जे तो छाचरी थी पई आई छा पैसा मिलंदा माल मिलंदो जान भला हली वेंदी जे भी हिकड़ो सिर हबीब खे दिल जमना जल सिर घड़ा दवारे आवारिया मां तो अटकण रंजस ओके तू न खपी ओके खपे त हुसैन खपे ताके केर खपे अल्लाह हयात थी वच माशाअल्लाह केडी जमात मां जो मीह में सिवा कपड़ी हुंदी मानो कोनी पर ही असा तो जो मिठला कमाल नहीं ए इमाम जी रूह जी कशिश मुबारक जेका दीवानन के परे परे का चके थी जेता जो हलो मुकीम डायरी में मुझे जिक्र थो हली तो असी जमासी इमाम जी अम्मा ते या सैयदा या तय्यबा असी वरेरन के सलाम कयो अमीरन के मौलविन के मुफ्तन के पीरन के अज सलाम कयो अमा इमाम हुसैन जी मां के जो या सैयदा या तय्यबा तुम ज़ाहिरा तो पे सलाम हसनैन जी जल अमा जो हसनैन जी जल अमा जो हसनैन जी जल अमा हसनैन जी जल अमा ताहिरा होते सलाम हाणे मूंखे ॿुधायो हितां असांजो छोकिरो को वञे शाहपुर मोरे ख़बर पई मां छेड़ो पियो हले असीं पंहिंजे बच्चनि खे छा चवंदासीं न पुट शाहपुर चला थो वञी झेड़ो लॻो पियो आहे तूं वरी शाहपुर मोरे चला थो वञी झेड़ो आहे इमाम हसन हुसैन जी तकलीफ़ जी संदन जी जल मां खे ख़बर पर चवे हा मौला तकलीफ़ न ॾीन आज़माइश न ॾीन हसनैन जी तकलीफ़ जी तोखे ख़बर सारी हुई अमा पर तो सब्र हथ मथे पर तो सब्र क्यों बाबा जो पर तो सब्र क्यों बाबा तू साबिरा तो ते सलाम सुभान अल्लाह माई जे दी खोली मकान रंजस जे तो भली बन रात जो टाइम माई निकरी पईया खोली सिर खे खणी इब्ने ज़ियाद जे दरबार में आंदो इब्ने ज़ियाद वट लठ पईया उन लठ खणी मुस्तफा जे प्यारे डोटरे हजरत हुसैन जे पाक चप्पन ते ही चे पियो हिन चप्पन सां तूं यजीद जे बेयत खां इनकार कयो हिकिड़ो सहाबी रसूल आहे त कुठड़ो उथी बीठो टेक ते चे पियो इब्ने ज़ियाद लठ परे कर ही आम चप्पन आहिनि ही ओए चप्पन जल चप्पन ते मूं मदीने जे मीर खे चुमंदे वेठो आहे हज़रत अबू हुरैरा पियो चवे मां सरकार वटि वेठो आहियां इमाम हुसैन आयो सरकार पंहिंजूं बाहूं मुबारक हीअं कयूं पर मैं हुसैन अच हुसैन अच हुसैन अच हज़रत हुसैन नंढड़ो आहे 7 साल या 6 साल उमिरि आहे पंहिंजा हथ पाक नबी जे हथनि में ॾिनई पर मथे चढ़ हज़रत हुसैन पंहिंजे पेरनि खे नामी नबी जे पाक रन ते रखियो आहे पर मैं मथे चढ़ हज़रत अबू हुरैरा पियो चवे सरकार पंहिंजी ज़ुबान ॿाहिरि कढी आहे इमाम हुसैन मदीने जे मीर जे ज़ुबान खे चूसे पियो जे माण्हू माखीअ खे चटींदो आहे कतल खे चटींदो आहे ए इमाम नबी जी पाक ज़ुबान खे चटे पियो इब्ने ज़ियाद खे सहाबी पियो चवे ओ इब्ने
इब्ने ज़ियाद शर्म को थो अचे इमाम जा चप कोने के मदीने जे वीर जे शहजादे जा चप मुबारक लठ के परे कर जे तो मार दी दोसाए बिन दोसाए जे तो भली मारी छड जान के कम जिया जान वने त वजर दे पर इमाम जी गुस्ताखी करण को न दी दोसाए